अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु जी नई अपडेट सां गॾु अवां ॿारनि लाइ हाज़िर थिया आहियूं। छा बालाज ख़ान रोशन वारनि खे आज़ादु कंदो? छा बालाज ख़ान राबेल जे ख़्यालनि मां निकिरी सघंदो या पागल थी वेंदो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अवां असांजे चैनल यानी जावेद अली जलालानी जे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे पंहिंजे भाउ जे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं सभ खां पहिरियां अवां ॿारनि ताईं नोटिफिकेशन पहुची सघे ऐं हर अपडेट खां तव्हां बाख़बर रहो। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों जीअं त मेगा सोप सिरप पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त वॾेरो बालाज ख़ान वॾो कमीनो आहे। हो रोशन वारनि खे धमकाईंदो, रोशन हुनखे चवंदो तूं भले असां ॿिन्हिनि खे मारे छॾ पर असां मुंहिंजे पुट मथां ज़ुल्म न कजांइ। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त रावल ख़ान वारा बि शेरदिल जे चाचे खे घुराईंदा ऐं हुनखे चवंदा त जेको आहे शेरदिल खे सम्झा। छा शेरदिल हुनजी ॻाल्हि खे मञंदो? न दोस्तों, कॾहिं बि शेरदिल पंहिंजे चाचे जी ॻाल्हि खे तस्लीम न कंदो, छो जो उहो कॾहिं बि कंहिं वॾेरे जो हामी न थींदो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त वॾेरो बालाज ख़ान राबेल जे ख़्यालनि मां निकिरी न सघंदो। हर वक़्तु हर पैर हुनखे निंड में बि ख्वाबनि में बि राबेल ई यादि आहे। एपिसोड में तव्हांखे इहो बि ट्विस्ट ॾिसण वारा मिलंदो त मल्हार ऐं शेरदिल वारा गॾु थी वेंदा। तव्हां ॿाहिरनि खे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान शेरदिल खे माराइण लाइ इनाम रखंदो ऐं चवंदो जेको इन शेरदिल खे मारींदो मां उनखे 5 लख इनाम ॾींदुमि ऐं पंहिंजो वॾो कमदार बि उनखे कंदुमि। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजे चैनल यानी तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे उनखे सब्सक्राइब करे छॾींदा। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।